एक ॿी अहम ख़बर खां की आगाह कई पिया पनो आकिल भरिसां बाहि लॻण सबबि 12 पुरियतनि जा घर सड़ी रख थी विया। ॻोठ उरल चाचड़ में चुल्हमाचड़ उथण सबबि 12 कखावन घरनि खे बाहि वकोड़ी वई। मेहराब अली, लीमो, नथू चाचड़, मिसरी चाचड़, मेहराब, गुल मोहम्मद, सोनू मेहार, बख्शियो, इलाही बख्श ऐं ॿियनि जा घर सड़ी विया आहिनि। घरनि में पयल अनाज, हंध, बिस्तरा, खटूं, न्याणियुनि जो ॾाज ऐं ॿियो सामान बि सड़ी वियो आहे। पुरियतनि जे घरनि में बीठल चौपायो माल भी सड़ी ज़ख़्मी थी पियो आहे। जिन ते इतलाह ते फायर ब्रिगेड एमएलए पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सरहदी वारनि खे सहायता जी अपील कई वई आहे। पनो आकिल भरिसां बाहि लॻण सबबि 12 पुरियतनि जा घर सड़ी विया। ॻोठ उरल चाचड़ में चुल्हमाचड़ उथण सबबि 12 कखावन घरनि खे बाहि वकोड़ी वई। मेहराब अली, लीमो, नथू चाचड़, मिसरी चाचड़, मेहराब, गुल मोहम्मद, सोनू मिहार, बख्शू ऐं ॿियनि जा घर सड़ी विया। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं पनो आकिल मां आवाज़ जे रिपोर्टर अयाज़ शेख खां। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? बाहि वाक़ियो कीअं पेश आयो, आगाह कजो। जी बिल्कुल, पनो आकिल भरिसां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। घर मां चिल्ह मां चिणग उथण सबबि घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि 12 घर सड़ी रख थी विया। उरल चाचड़ आहे जिते चिल्ह मां चिणग लॻण सबबि कखावन घरनि खे बाहि वकोड़े वई। बाहि लॻण सबबि मेहराब अली, लीमो, नथो चाचड़, मिसरी, मेहराब, गुल मोहम्मद, सोनो, इलाही बख्श समेत 12 ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया। बाहि लॻण सबबि घरनि में पयल अनाज, हंध, बिस्तरा, खटां, कीमती सामान, न्याणियुनि जो ॾाज समेत ॿियो सामान बि सड़ी वियो। घरनि में बीठल चौपायो माल भी सड़ी ज़ख़्मी थी पियो आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त बाहि ते कंट्रोल करण जी कोशिशि कई ऐं इतलाह ते फायर ब्रिगेड अमले बि पहुची बाहि ते ज़ाब्तो ऐं वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो आहे। इन सिलसिले में ॻोठाणा खुलियल आसमान हेठां वेठा आहिनि। सरहदी वारनि ऐं हुकूमत समेत वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।